नाज़रीन, कुनरी वेझो ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर अनवर मेमण। जी अनवर, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, कुनरी भरिसां ख़ासकेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो क़तलु थी वियो आहे, जॾहिं त 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि। दे नबीसत थर जो ॻोठु आहे गुल मोहम्मद ख़ासकेली, जिते ख़ासकेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। ऐं झेड़े दौरान ॿिनि धुरियुनि पारां हिक ॿिए ते जेका सा फायरिंग कई वई ऐं गोलियूं लॻण सबबि जेके 5 ॼणा, जिन में मोहम्मद उस्मान ख़ासकेली, अब्बास, गुल मोहम्मद, हुसैन बख्श, गुलबार ज़ख़्मी थी पिया। अब्बास ख़ासकेली जेको आहे सो अस्पताल में फ़ौत थी वियो ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे सो तालके अस्पताल कुनरी आंदो वियो आहे, जिते पुलिस जी वॾी नफ़री भी पहुची वई आहे। ऐं झेड़े जो असल सबबु जेको आहे सो घरेलू तकरार ॿुधाए पियो वञे ऐं झेड़े बैदि जेको धुरियुनि में छिकताण पुरनि तेज़ थी वई आहे ऐं वधीक खूनरेज़ी जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। जी अनवर मेमण, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।